ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं सरहद मां, जिते 2 हफ़्ता अॻु अगवा थियल सरहद वासी खे पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे। ॻोठ ताजूगंज वासी पुरहत अब्दुल सत्तार गंजो 2 हफ़्तनि खां धाड़ेलनि वटि क़ैद आहे। मुग़वी अब्दुल सत्तार सां गॾु अगवा थियल नज़र मोहम्मद पठान मुबैना भुंग भरे आज़ादु थियो आहे। मुग़वी अब्दुल सत्तार जी बाज़ियाबी लाइ वारसनि राजोड़ी कोशिशूं शुरू करे छॾियूं आहिनि। ख़बर वताईं पहुचाईंदा सरहद खां त 2 हफ़्ता अॻु अगवा थियल सरहद वासी खे पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे, जॾहिं त ॻोठ ताजू गंजो वासी पुरहत अब्दुल सत्तार गंजो 2 हफ़्तनि खां धाड़ेलनि वटि क़ैद आहे। मुग़वी अब्दुल सत्तार गंजो सां गॾु अगवा थियल नज़र मोहम्मद पठान मुबैना भुंग भरे आज़ादु थियो आहे। मुग़वी अब्दुल सत्तार जी बाज़ियाबी लाइ वारसनि राजोड़ी कोशिशूं शुरू करे छॾियूं आहिनि। 2 हफ़्ता अॻु अगवा थियल सरहद वासी खे पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे। ॻोठ ताजू गंजो वासी पुरहत अब्दुल सत्तार गंजो 2 हफ़्तनि खां धाड़ेलनि वटि क़ैद आहे। मुग़वी अब्दुल सत्तार गंजो सां गॾु अगवा थियल नज़र मोहम्मद पठान मुबैना भुंग भरे आज़ादु थियो आहे।